इबरत न्यूज़ सां गॾु सकर खां मां आहियां चेक मां सकर प्रेस क्लब जे आॾो मौजूदु आहियां जिते 3 महीननि खां एहतजाजी कैंप जारी आहे जेकी प्रिया कुमारी संग्रारमल अगवा थी वई ऐं सखर मां 8 साल क़बल जेको अली असगर मंगणियो आहे उनजी बाज़ाबी जे लाइ हिते कैंप जारी आहे। हिन जा जेके अॻवान हिते मौजूदु आहिनि अचो त उन्हनि सां ॻाल्हायूं था छो जे करे सीए में बि हिकिड़ो सखर में वॾो इज़ाफ़ो थी आहे हुन सीए में हो हिते वेठा कीअं न अचो त उन्हनि सां ॻाल्हायूं। असांजी जेका आहे जुदोजहद आहे 6 सितंबर खां हले थी पई ऐं प्रेस क्लब सखर जे साम्हूं असांखे 3 महीननि खां मथे थी वियो आहे ऐं असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे त प्रिया कुमारी जेका 2.5 सालनि खां संगरार मां अगवाबाद गुम कई वई ऐं जेका ॿियो असांजो पुटड़ो अली असगर मंगरियो जेको सखर अयूब गेट खां 8.5 सालनि खां अगवा खां पोइ ज़ाहिर ई न आहे उन्हनि जी बाज़ियाबी जे लाइ ऐं जेके ॿिया जेके बि सिंध मां मगवी आहिनि उन्हनि जी बाज़ियाबी लाइ ही असांजी जुदोजहद हले थी पई। मुंहिंजो नालो ज़ाहिद हुसैन आहे, ज़ाति जो मंगरियो आहियां। मां रेलवे पुलिस में कांस्टेबल ड्राइवर आहियां सखर डिवीज़न में। 7/6/2015 को मुंहिंजो पुटु नाले अली असगर जेको सखर अयूब गेट जे इलाइक़े में अगवा थियल आहे जंहिंजी थाणे बी सेक्शन ते FIR दर्ज थियल आहे। जेके बि इंक्वायरियूं थियूं आहिनि जेके बि GIT ठहियूं आहिनि उन्हनि सभिनी जा फ़ैसिला बि मुंहिंजे हक़ में आहिनि, मुंहिंजे पुट जे बाज़ियाबी जे हक़ में आहिनि। आख़िरी GIT हाई कोर्ट जे हुकुम सां होम सेक्रेटरी सिंध साहब एजेंसियुनि जी GIT ठाही जंहिं 2.5 साल इंक्वायरी कई 50 मीटिंग कई आहे। उन खां पोइ SSP इरफान समीर साहब ऐं ॿियनि SSP साहबान लिखी करे हाई कोर्ट में ॾिनो आहे त उनखे बि 2 साल थी विया आहिनि। लिखी ॾिनो अथऊं हाई कोर्ट में त असां अली असगर बाज़ियाब कराईंदासीं जंहिंजे लाइ असां GIT वग़ैरह जोड़ियूं आहिनि जेको हिन महिल ताईं 2 साल थी विया आहिनि। लिखी ॾियण जे बावजूद बि हिन महिल ताईं मुंहिंजो पुटु बाज़ियाब न थी सघियो आहे। मुंहिंजो सभिनी इदारनि सां इहो ई अर्ज़ु आहे, रिक्वेस्ट आहे त मुंहिंजो पुटु मूंखे अली असगर बाज़ियाब कराए ॾिनो वञे। ऐं अंसा सिंधी मेरापुर खां जीअं त अॼु एहतजाजी कैंप लॻाई वई आहे 3 महीना जंहिंखे पूरा थी चुका आहिनि पर अञा ताईं प्रिया कुमारी ऐं अली असगर मंगरियो जी बाज़ियाबी न थी चुकी आहे। असांजो मुतालबो इहो ई आहे त प्रिया कुमारी ऐं अली असगर मंगरियो खे आज़ादु कयो वञे। प्रिया कुमारी जंहिंखे 2 साल ऐं 5 महीना थी चुका आहिनि पर अञा ताईं प्रिया आज़ादु न थी चुकी आहे ऐं अली असगर मंगरियो जंहिंखे 8.5 साल थी चुका आहिनि पर अञा ताईं अली असगर मंगरियो जी बि को अतो पतो न आहे। एतिरा केतिरा ई मासूम ॿार गुम आहिनि पर अञा ताईं उन्हनि जो को बि पतो न आहे। असांजो मुतालबो इहो आहे त प्रिया कुमारी अली असगर मंगरियो समेत जेके बि गुम थियल आहिनि उन्हनि सभिनि खे आज़ादु कयो वञे। हे तव्हां ॿुधिया हिते वेठल एहतजाज में अॻवाननि जा वीचार उन्हनि जो इहो ई चवणु आहे प्रिया कुमारी ऐं अली असगर मंगरियो ऐं इन सां गॾु जेके बि सिंध मां अगवा थियल आहिनि उन्हनि सभिनि खे बाज़ियाब कराए ऐं हिननि खे इंसाफ़ ॾिनो वञे। कैमरा टीम सां गॾु अदनान शेख, इबरत न्यूज़ सकर।